नाज़रीन हेडलाइन सवांठियूं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं। मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि ते हमलो थियो आहे। हथियारबंदनि डंडनि सां हमले ऐं फायरिंग में एसटीपी जा 6 कारकुन ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। तव्हांखे आगाही ॾींदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि ते हमलो कयो वियो आहे। हथियारबंदनि जे डंडनि सां हमले ऐं फायरिंग में एसटीपी जा 6 कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि। इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल आहे। सहाफ़ियुनि प्रेस क्लब अंदरि दाख़िल थी पंहिंजी जान बचाई। तव्हांखे आगाही ॾियूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि ते हमलो कयो वियो आहे। हथियारबंदनि जे डंडनि सां हमले ऐं फायरिंग में एसटीपी जा 6 कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि ते हमलो थियो आहे। एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं एहतजाजी कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि ते हमलो थियो आहे। हथियारबंदनि डंडनि सां हमलो कयो, फायरिंग बि कई आहे। एसटीपी जा 6 कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि। इलाइक़े में ॾहकाव वारी सूरतहाल आहे। सहाफ़ियुनि प्रेस क्लब अंदरि वञी जान बचाई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ एसटीपी कारकुननि ऐं एहतजाज जी कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि ते हमलो थियो। हथियारबंदनि जे डंडनि सां हमले ऐं फायरिंग में एसटीपी जा 6 कारकुन ज़ख़्मी थिया। तफ़सील मालूम कंदासीं गॾाब मां मंज़ूर सोलंगी खान जी। मंज़ूर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मलीर प्रेस क्लब अॻियां एसटीपी तरफ़ां ख़ैर मोहम्मद मक्सी जी अॻवानी में इस्तिजाजी मुज़ाहिरो थी रहियो हो त उन वक़्तु कुझु हथियारबंद जेके पठान हुया जिन ओचितो जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरे में फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबु एसटीपी जा 6 कारकुन जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। जंहिंखां पोइ उन्हनि पठाणनि मलीर जे सहाफ़ियुनि खे बि पिणु धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे एसटीपी जा कारकुन ऐं कुझु सहाफ़ी जेके आहिनि उहे बिन क़ासिम थाणे ते पहुता आहिनि। उते एफआईआर दाख़िल करे रहिया आहिनि। एसएचओ अमीन खोसे जो चवणु आहे त फायरिंग कंदड़ पठाणनि जो जेको आहे निशानदेही थी वई आहे। जल्द खां जल्द कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उनखां अलावा जेको एसटीपी अॻवाननि ऐं मलीर जेकी सिविल ठीकु सोसाइटी आहे, आहे वॾी उन्हनि महिरबानी मंज़ूर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।